मेहड़ मां ख़बर ॾींदा हलूं त मेहड़ में اسسٹنٹ कमिश्नर गुलाम फातमा गहलो आचर जे ॾींहुं बि सुबुह सवेर सब्जी मंडी ऐं गोश्त मार्केट जो ओचतो दौरो कयो। दौरे दौरान हू सब्जियुनि जी नीलामी वारे हंध ते पहुती जिते सब्जी पिड़ी जी नीलामी जो अमल एसी मेहड़ पाण बि मॉनिटर कयो ऐं शफ़ाफ तरीक़े सां नीलामी कराई। इन दौरान गोश्त मार्केट में बि सफ़ाई वज़न ऐं मयार जो जाइज़ो वरितो वियो। गुलज़ार सोडर वटि मौजूद गोश्त के वेटनरी डॉक्टर पारां चुकास कयो वियो जंहिं में गोश्त पारूथो साबित थियो। इंतजामिया फौरी कार्रवाई कंदे गोश्त तेविल में वठी छॾियो। दौरे दौरान असिस्टेंट कमिश्नर सां गॾु संदसि रीडर आसिफ अली तुनियो ऐं टीम जा ॿिया अमलदार पिण मौजूद हुआ जेके सॼे ऑपरेशन में गॾु रहिया। असिस्टेंट कमिश्नर वाज़े कयो त गैर मयारी ऐं गैर सही खाद्य खुराक जे विकिरे ख़िलाफ़ कार्रवायूं जारी रहंदियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।